ज़िला रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी ॼाण शोरोज लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में शागिर्दनि वाइस चांसलर डॉक्टर इकरामुद्दीन उॾण जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे शागिर्दनि मसइलनि जे हल ऐं नर्सिंग कॉलेज जे 10 शागिर्दनि खे बिना जवाज़ बरतरफ़ करण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आॾो धरणो हयो। शागिर्दनि वाइस चांसलर डॉक्टर इकरामुद्दीन उॾण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो। धरणे दौरान शागिर्दनि जो चवणु हो त लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर इकरामुद्दीन उॾण तालीम दुश्मन आहे। लिम्स इंतज़ामिया इदारे अंदरि कमाई ख़ातिर रोज़ नवां डिपार्टमेंट त खोले थी, पर हिननि जी मालिकी करण खां बिल्कुलु इनकारी आहे। उन्हनि शोबनि जा मसइला हल करण बदिरां उते वेतर घुट ॿूसट वारो माहौल वधाए रही आहे। हिननि चयो त महीनो अॻु लिम्स इंतज़ामिया तरफ़ां नर्सिंग कॉलेज जी 10 शागिर्दनि खे हिकु बेबुनियाद इल्ज़ाम हेठि सस्पेंड कयो वियो आहे, जिन शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे।